THN न्यूज़। नाज़रीन, वॻण खां ख़बर शामिल कयूं था त वॻण में बलदियाती चूंडुनि लाइ उमेदवारनि पारां नामज़दगी फारम वठण जो सिलसिलो जारी आहे। यूसी चौधरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे नौजवान उमेदवारनि चेयरमैन उमेदवार सरदार दानिश खान तुनियो ऐं वार्ड नंबर 1 थेड़ी हाशिम लाइ सरताज अहमद तुनियो फारम वसूल करे वरिता। उन मौक़े ते THN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे दानिश खान तुनियो ऐं सरताज अहमद तुनियो चयो त असां अवामी ख़िदमत ते यकीन रखूं था। असां हर वक़्तु पंहिंजे अवाम जी बिना फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे। इलेक्शन में कामयाबीअ बैदि समूरी यूसीअ में बग़ैर कंहिं फ़र्क़ जे रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया वेंदा। सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां गॾु आहे। अवामी ताक़त सां मुख़ालफ़नि खे शिकस्त ॾींदासीं।